असांजे प्यारे प्यारे हाज़रीन के प्यारे प्यारे नाज़रीन के ज़ोहेब चांडियो जी तरफा मुझी टीम जे तरफा आई केटीएन जे तरफा अस्सलामु अलैकुम। केड़ा हाल आइन सभिन जा खुश लगा पिया आयो मजे में आयो बारड़ा खुश आइन पान भी खुश आयो अम्मा बाबा खुश आइन मासियों चाचियों खुश आइन फुफियों खुश आइन छोट मासा त खुश आइन पान भी खुश आयो त हो जमालो जे मंच ते सांजी ऑडियंस अची चुकी आहे ऐं जेको असां के हिन वक्त पंहिंजी स्क्रीन सां ॾिसी रहिया उन्हनि खे ॿिए सां दिल जी गहराइन सां वेलकम कंदासीं। ऐं रमज़ान जो माशाअल्लाह सां महीनो हली रहियो आहे अॼु टियों रोज़ो आहे रहमतुनि जो महीनो बरकतुनि जो महीनो रौनकुनि जो महीनो ख़ुशियुनि जो महीनो ऐं ख़ुशियुनि जे महीने में तव्हां जूं खुशियूं दुबाला करण जे लाइ केटीएन ही सिंध जो सब खां वॾो मेगा शो तव्हां जे लाइ खणी आयो आहे जंहिंमें हिक न ॿ न टे न चार न असां तव्हां जे लाइ पंज गाॾियूं खणी आया आहियूं। असां वटि मोटरसाइकिल्स आहिनि असां वटि एलईडी टीवीज़ आहिनि असां वटि वॉशिंग मशीन्स आहिनि असां वटि मोबाइल फोन्स आहिनि। इहो सभु कुझु थींदो तव्हां जो अगरि तव्हां खेॾंदो सुठो ठीकु आहे ओके जी। त पोइ देर न कंदासीं पंहिंजे सेगमेंट्स के खेॾंदासीं पर उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ही मां गाॾियुनि जी तरफ़ अची वञा। हीअ सां गॾु आहे गोल्डन पर्ल कॉस्मेटिक जी एक गाड़ी जेका वेंदी के खुश नसीब सां गॾो सां गॾोगॾु हीअ सां वटि गाड़ी आहे तिब्बत स्नो क्रीम जी बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। असां सां गॾु आहे सिया गोल्ड ब्यूटी क्रीम जी गाड़ी अब हर नजर आप पर हुन सां गॾोगॾु असां वटि आहे फॉर मी कॉस्मेटिक्स जी ही गाड़ी बाकी सब दूसरों के लिए दिस इज फॉर मी। उन सां गॾोगॾु निज़वा इंटरनेशनल जी बे असां वटि गाड़ी आहे त हिकिड़ो दफ़ो क्लैपिंग थी वञे पंहिंजे लाइ ऑडियंस जे ऐं ये सब गाड़ियों तव्हां जे लाइ आहिनि। ये सब गाड़ियां आपके लिए हैं आप ही इन गाड़ियों को जीत के जाएंगे इसमें घूमेंगे फिरेंगे और हो जमालों को केटीएन को ज़ोहेब चांडियो को याद रखेंगे है ना। त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं अॼु जे असां जे शो में असां सां ताउन कयो आहे एनिक्स होम अप्लायंसेस क्वालिटी प्रोडक्ट उन सां गॾोगॾु तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। असां सां गॾु आहे सिया ब्यूटी क्रीम अब हर नजर आप पर डिलिशिया परफ्यूम फरत का एक मुनफरिद एहसास डिलिशिया परफ्यूम के साथ झलक ब्यूटी क्रीम के साथ ताउन कयो आहे पिक क्लिक ग्लो निज़वा ब्यूटी क्रीम निज़वा अनियन शैम्पू अब ऑर्गेनिक फॉर्मूला के साथ 3 दिन में रिजल्ट गारंटी के साथ फोटाइल भी साथ गड़ा है फोटाइल फॉर लव वी डू बर्ग अनियन शैम्पू असली प्याज की खुशबू के साथ नेल्सन पेंट रंग जिंदगी का गोल्डन पर्ल कॉस्मेटिक्स उन सां गॾोगॾु सोगो ज़ैपिड बि सां गॾु आहे बस एक बार मच्छर लाचार Spunks shoes step into a confidence. Spunks footwear where every stride sparks confidence. For me cosmetics बाकी सब दूसरों के लिए this is for me। उन सां गॾोगॾु अजूबा ब्यूटी क्रीम बि सां गॾु आहे अब जाओ ग्लो से भी आगे टिफल बेबी डायपर्स। टिफल बेबी डायपर्स पाकिस्तान के पहले सर्टिफाइड ISO 9001 डायपर्स वाइड वंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट फन को बूस्ट करो। निसा रिमूवल क्रीम इट्स इजी एंड स्मूथ उन सां गॾोगॾु मरहबा गुल बहार हर लम्हा हर बार मरहबा गुल बहार। त ही आहिनि स्पॉन्सर्स जीअं असांजे अॼु जे शो में असां सां ताउन कयो आहे। त एक दफ़ा बहुत सारी तालियां होनी चाहिए हमारे स्पॉन्सर्स के लिए जंहिंजा गिफ्ट ईंदा आहिनि तव्हां ताईं। त पोइ हाणे मां सोचियो सेगमेंट्स खेॾंदासीं छो न अॼु शुरूआत गाने तां कजे। सॉन्ग सुनना है तो आपकी तालियां बताएंगी मुझे। त तव्हांजी भरपूर ताड़ियुनि सां असां जेको आहे ता गाने सां शुरूआत कंदासीं पंहिंजे अॼु जे शो जी ऐं हमेशा शोभी भाई जो सां जेको आहे ता साथ हूंदो आहे वंडरफुल कीबोर्ड शोभी भाई हमेशा हमारा साथ होता है
अज बि माशाल्लाह कुछ सुठो ही कंदा। ते स्टार्ट कंदा से तांजी ताड़न सा शोभी भाई म्यूजिक। रही रहंदा केतरा जे वन्या वन्या कं वन्या वन्या कं वन्या वन्या कं छड़ तकड़ तरसी पो मुझा जाने मन जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी वे हो यार कयो प्यार वन्या वन्या छजो वन्या वन्या ओ वे हो यार कयो प्यार छजो वन्या वन्या जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी वे हो यार कयो प्यार छजो वन्या वन्या छजो वन्या वन्या ओ वे हो यार कयो प्यार छजो वन्या 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 वन्या। राशिद मुझा के डांस कर दो, राशिद ही डांस जी राशिद। ओहो राशिद के ठुमके के लिए तालियां होनी चाहिए बहुत सारी। ठीक है बियर बियर ठुमको 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 ठुमको। तुझे मुझे प्यार जो तेरी ज़मानो तेरी ज़मानो तेरी ज़मानो ओ तूने मुझे प्यार जो तेरी ज़मानो कयूं वच प्यार अरे कयूं वच प्यार हाणे छॾे बहानो जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी जड़ी थई मस्त जवानी तेरी रात सुहानी वे हो यार कयो प्यार छजो वन्या वन्या छजो वन्या वन्या ओ वे हो यार कयो प्यार छजो वन्या 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 वन्या। थैंक यू त मां त तव्हांखे एंटरटेन करे छॾियो। हाणे वक़्तु अची चुको आहे जॾहिं असां तव्हां सां खेॾंदासीं गेम्स। त सभ खां पहिरियां असां पंहिंजे पहिरें सेगमेंट जी तरफ़ अची वेंदासीं जेको ओ नंढड़ी ब्रेक जो टाइम थी वियो आहे। उन खां पोइ हेॾा हेॾा सेगमेंट आहिनि, वॾा वॾा गिफ्ट आहिनि, सभु तव्हां सां वेंदा। सब्र सब्र जो फल मिठो हूंदो आहे। तव्हां ॾिसी रहियो रमज़ान स्पेशल शो हो जमालो। तव्हांखे भलीकार चवंदासीं सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो में। त पोइ हाणे देर न कंदे पंहिंजे सेगमेंट्स खे स्टार्ट कंदासीं। ऐं सभ खां पहिरियों असांजो सेगमेंट आहे लूडो वारो जेको आहे फोटाइल जे ताउन सां फोटाइल फॉर लव वी डू। इजी सेगमेंट आहे। हिन में तव्हांखे डाइस खे फिटी करणो आहे। जंहिंजूं घणियूं पॉइंट्स ईंदियूं आहिनि उहो ई हूंदो आहे विनर। हिन में असांखे 3 भेणियूं घुर्जनि, 3 बहन चाहिए जेके अची करे ही सेगमेंट खेॾंदियूं।
चले आज अम्मा को बुलाते, अम्मा को। आ जाए अम्मा, आ जाए अम्मा, आ जाए आ जाए आ जाए आ जाए आ जाए। ठीक है, त ॿियो केरु अचणु चाहींदो? भेणुनि जे लाइ सेगमेंट आहे, 3 भेणियूं घुर्जनि असांखे। जो हाथ ऊपर करेगा, चलें जी, आप आ जाए मेरी बहन। ठीक है, हिन साइड भी असां हिकड़ी भेण सिलेक्ट कंदासीं। 3, आप आ जाए मेरी भाई। उन्होंने नहीं जी, बस 3 चाहिए थी हमें। ठीक है, 3 चाहिए थी। जे हथ मथे के असां उन्हनि खे बिल्कुलु सिलेक्ट कयो आहे। अची वञो मुंहिंजी भेणेरा, हितां अची वञो। राशिद ही वठंदा त हिन सेगमेंट के असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे हिन पार्टिसिपेंट सां। आपको क्या करना है, तव्हां खे असां ॾींदासीं डाइस। इस डाइस को इससे घुमा के फेंकना है। जेके तव्हां जूं पॉइंट्स ईंदियूं उहे मां लिखंदुमि हिन व्हाइट बोर्ड ते। 3 चांसेस, 3 आपको चांसेस मिलेंगे और लास्ट में काउंट करेंगे। जिनकी सबसे ज्यादा पॉइंट्स होंगे विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट, जेको आहे फुटाइल जे ताउन सां। त सब खां पहिरियां मां चाहींदुमि त हिन आदि खे घुरायूं। आप आ जाए मेरी बहन, आ जाए आ जाए आ जाए आ जाए। माइक ॾींदा आदि खे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नाम मेरी बहन का? सानिया। 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 सानिया असां सां गॾु आहे जी। मूंखे मार्कर ॾींदा त असां भेण जो नालो लिखी वठूं बोर्ड ते। सानिया विद अस। ठीक है, तो तव्हां खे असां 3 चांसेस ॾींदासीं। जल्दी से उठाइएगा मेरी बहन। तव्हां जो फर्स्ट चांस आहे एंड हियर यू गो। ओनली वन। सेकंड चांस 5। दिस इज थर्ड चांस 3 पॉइंट। ओके जी, अम्मा आप आ जाएं, आप आ जाए अम्मा। अस्सलाम वालेकुम। नाम मेरी अम्मा का? रज़िया बीबी। ठीक है, तो रज़िया बीबी असां सां गॾु आहिनि। ॾिसूं था त ही केतिरा पॉइंट्स हासिल थी कनि। या तो फर्स्ट चांस है माइन, हियर यू गो। ओके 5, वेरी गुड। Style of throwing. Hey. Chakka! Last chance. Hoi! ही विचते आए ॾींहर थींदो। पंजे बाजे विचते आए। जिम। छक्को! ओके जी। ओल्ड इज गोल्ड। वाह वाह वाह, क्या बात है आपकी। माशाल्लाह, हिन एज में भी तव्हां एॾो एनर्जेटिक खेॾो था। अचो मुंहिंजी भेण, लास्ट असांजी भेण सां गॾु आहे। हितां अची वञो मुंहिंजी भेण फुटाइल जे साबुन सां असांजो ही सेगमेंट आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नाम मेरी बहन का? अस्मा। अस्मा वेदास। कहाँ से आई है बहन? लांडी। लांडी से आई है। चलें जी, आपको भी 3 चांसेस देंगे एंड ऑल द बेस्ट टू यू। ही तव्हांजो फर्स्ट चांस आहे एंड हियर यू गो। 3 points. Okay, जी। 6. Again. 2. त हाणे असां गॾिजी करे काउंट कंदासीं। मैथ में तो अच्छे हैं ना आप? मैथमेटिक्स में कौन कौन अच्छा है? हाथ ऊपर करके बताएं मुझे। ओके, तो सबकी आवाज मुझे आनी चाहिए। गॾ सां काउंट कंदासीं। सब खां पहिरियां असां सानिया जी तरफ ईंदासीं। 5 and 1 6, 6 and 3 9। त सानिया जूं पॉइंट्स आहिनि 9 ऐं रज़िया बीबी जी तरफ ईंदासीं। 5 and 6 11 and 6 11 and 6 17। माशाल्लाह। ऐं अस्मा जी तरफ ईंदासीं। 3 and 6 आवाज आनी चाहिए। 9 and 2 11। द रिजल्ट्स क्लियर आहिनि। आज जे हिन सेगमेंट जी विनर आहे केर? अम्मा है विनर। आज अम्मा कांग्रेचुलेशन। बहुत तालियां 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 तालियां।
हाँ हिन सेगमेंट जी विनर जेको हो फोर्टाइल जे ताउन सा फोर्टाइल फॉर लव वी डू ऐं फोर्टाइल जा गिफ्ट्स वींदा अम्मा सा गड। अम्मा आपके साथ जाएंगे, बहुत सारी तालियां होनी चाहिए। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। ऐं हिते असांजो ही सेगमेंट पहुंचे तो पंहिंजी पुॼाणी ते ऐं उन सां गॾु गॾु उन्हनि ॾे बि अची वञूं जेके हिन टाइम असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहिया आहिनि। अगरि तव्हांखे बि लॻे थो तव्हां जोश जज़्बे ऐं एनर्जी सां ही सेगमेंट्स खेॾी सघो था ऐं इनामात खटे सघो था त ही शो आहे तव्हां जे लाइ। त पोइ देरि न कयो, स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे पंहिंजी रजिस्ट्रेशन करायो ऐं हिसो बणिजी वञो सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो जो। ही गाॾियूं ऐं ही नाम तव्हां जा मुंतज़िर आहिनि। त हाणे असां नेक्स्ट जेको आहे त सेगमेंट जी तरफ़ ऐं हाणे जेको आहे त नेक्स्ट सेगमेंट आहे जेको शोभी भाई जो फेवरेट सेगमेंट आहे खाओ खट्टो। हाँ शोभी भाई खाओ खट्टो। खाइण जो केर न हूंदो आहे शौकीन। रमज़ान में वो भी घणो खाईंदा आहियूं, सेहरी इफ्तारी। हिन टाइम केर बुखायल आहे जंहिंखे बुख लगी है? आपको पता है हम आपको तिब्बत स्नो क्रीम की जो है एलईडी टीवी देंगे। तिब्बत स्नो ब्यूटी क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। त कंहिंखे एलईडी खटनी है हथ मथे करे ॿुधायो किसको खाना है। अॼु असां वटि छा आहे खाइण जे लाइ? केक है। केक है हमारे पास, तो भाई हमारे पास केक है। भाई तव्हांखे खबर है केक कीअं खाइणो हूंदो आहे? हाथ आपके पीछे होते हैं और मुंह से केक को खाना होता है। 1 मिनट जे अंदर जेका भेण केक के खाई वेंदी आहे उन सां गॾु वेंदी आहे तिब्बत स्नो ब्यूटी क्रीम जी एलईडी टीवी। तो मुझी भेण तव्हांखे ॾिसी लगे तो मूंखे तव्हां कुछ करे सघो था। अचो 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 आप आए मेरी बहन, आपके साथ पार्टनर ठीक है। हिकड़ी भेण असां हेॾा सिलेक्ट कंदासीं जेका जेका हुन जो मौका जो हाथ ऊपर करेंगे हम उन्हीं को सिलेक्ट कर सकते हैं। अच्छा जो उनके साथ मुकाबला कर सके ना, हमें वो बहन चाहिए। आप कर लेंगी मुकाबला? आ जाए मेरी बहन, आ जाए ठीक है। तो असा बिन भेणुन के सिलेक्ट करे छड़ियो है। तव्हां सां गॾु पार्टनर केर है, कौन है आपके साथ? ठीक है उनको बुला लें आप, जो आपके साथ है उनको जल्दी से बुला लें। त बिन पार्टिसिपेंट्स के असा स्टेज ते घुराए छड़ियो है। ॾिसणो इहो आहे त इन्हनि ॿिनि मां केर हूंदी खुशनसीब जंहिंसां गॾु तिब्बत स्नो क्रीम जी वेंदी एलईडी टीवी। तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। त पार्टिसिपेंट्स अची चुका आहिनि। केक किथे आहिनि? जल्दी सां खणी अचो केक। हिकिड़ी चेरी गुम आहे, हिक चेरी गुम आहे। अलियसन खाधी आहे। ठीक है अलियसन ओके। तो आपको क्या करना है मैं आप दोनों को बता दूं, दोनों को बता दूं आपको क्या करना है मेरी बहनों। तव्हांजे सामू केक है, बई भेणियों केक खाईंदियूं। आपको भी खाना है, हाथ इस्तेमाल नहीं करना, आपको भी हाथ इस्तेमाल नहीं करना। आपके साथ जो पार्टनर्स हैं उनको आपका मुंह उगना है, साफ करते रहना है 1 मिनट तक। और 1 मिनट तक आपको खाते रहना है, खाते रहना है, खाते रहना है। जे केक के करे जरियो चट उन सां गॾु वेंदी तिब्बत स्नो जी एलईडी टीवी। ते टाइम स्टार्ट करना से ओनली 1 मिनट। तिब्बत स्नो 1, तिब्बत स्नो 2, तिब्बत स्नो 3 स्टार्ट। ओ भाई तालियां होनी चाहिए हमारी बहनों के लिए, बहुत जोर है।
वालेकुम मेरी बहन, नाम मेरी बहन का। अस्सलाम वालेकुम। सोनिया विदास, केक कैसा था मेरी बहन? मजे का था? अच्छा था केक। ये आपने क्या तिब्बत ब्यूटी क्रीम लगाई है क्या फेस पे? मेरा लब नहीं। ओके जी, ही माई खले तो, हाँ बिल्कुल माई खले तो। है ना भेलंदास ही ना, भेड़ सा भी कराई दची। अस्सलाम वालेकुम। वालेकुम नाम मेरी बहन का। जमीला। कैसा था केक, कैसा था? केक बहुत अच्छा था। अच्छा था, जी। बहुत अच्छा था, जी। यमी था, यमी, टेस्टी था, टेस्टी, लजीज था, लजीज, फ्रेश था, फ्रेश। चेरीज भी अच्छी थी। लाल लाल आज मैंने नहीं खाई, झुक गई, कल खाऊंगा जरूर। ओके, हाणे ॾिसंदासीं त कंहिं घणो केक खाधो आहे ऐं असांजी ऑडियंस कंदी फ़ैसिलो त कहिड़ी भेण केक घणो खाधो आहे। माशाअल्लाह, हे किथां खणऊं? ओके, हेॾां ही खणंदासीं ऐं हेॾां ही केक खणंदासीं ऐं ऑडियंस जी तरफ वेंदासीं। भाई ये आपके सामने दोनों केक हैं, ये ओके जी। त हुन साइड ना मिलंदासीं ऐं हुन साइड जी ऑडियंस खां बे पुछंदासीं। ये देखिएगा, ये भाई त रिजल्ट सा क्लियर ही भेण आज जी आहे विनर तिब्बत जी एलईडी के साथ जी भेण सा गॾु। माइक खणींदा, जल्दी सां भेण खे माइक ॾींदा, जल्दी 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 भेण खे माइक ॾींदा। त ही आहे खुश नसीब भेण जैसा गॾु वञे थी तिब्बत स्नो क्रीम जी एलईडी टीवी। तो मेरी बहन आपको बहुत बहुत मुबारक हो। कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा लग रहा है। जी। फर्स्ट टाइम विन कर रही जी, जी, है? first आपको लग रहा था, आपको लगा कि यू आर गोइंग टू विन, आप विन नहीं करेंगे? नहीं, बिल्कुल भी नहीं लग रहा था, लेकिन फिर भी हो गया। नहीं, खुद पे कॉन्फिडेंस होना जी, चाहिए। इतना तो मुझे तो confidence आपको था। देख के लग गया था शी इज गोइंग टू डू समथिंग और करके दिखाया। वंस अगेन मेनी मेनी कांग्रेचुलेशंस टू यू माय सिस्टर। ही एलईडी टीवी थी तव्हांजी, हिन ते असांजो हो जमाल शो जरूर ॾिसंदा। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। बहुत सारी तालियां होनी चाहिए बहन के साथ। ऐं रनर अप सां गॾु गिफ्ट हैम्पर वींदा इन्हनि खे, जेको आहे त गिफ्ट ॾींदा नेल्सन जो नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। ऐं हिते असांजो ही सेगमेंट में पहुचे तो पंहिंजी पुॼाणीअ ते। ऐं हिकु दफ़ो असां ॿीहर उन्हनि अची वेंदासीं जेके हिन टाइम असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहिया आहिनि। अगरि तव्हांखे लॻे थो तव्हां बि खाऊ आहियो, तव्हां बि हिन भेण वांगुरु खाई सघो था, त ही तव्हांजे लाइ मंच आहे। तव्हां अचो, रजिस्ट्रेशन करायो, पंहिंजी फैमिली सां अचो। इट्स अ फैमिली शो। असां सां गॾु अची इंजॉय बि कयो ऐं खोड़ सारा इनामात बि खटे वञो। त पोइ देरि न कयो। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे अॻिले सेगमेंट जी तरफ़। ऐं इहो उन्हनि जे लाइ सेगमेंट आहे जेके ॻाइण जा शौक़ीन आहिनि, जंहिंखे लॻे थो उन्हनि जे अंदरि आहे सुरनि जी कला, जो अच्छा सिंग कर सकते हैं। त बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे। एनेक्स जे ताबुन सां आहे। एनेक्स क्वालिटी प्रोडक्ट, एनेक्स होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान। त केर केर अचणु चाहींदो सिंगिंग जे सेगमेंट में? तव्हां अचो मुंहिंजी भेण। मेरे भाई आप भी आए, मेरे भाई आप भी आए। और एक और बहन चाहिए, हिन साइड का भेड़ आए। चले यहाँ से कोई हाथ ऊपर नहीं कर रहा, मेरी बहन आप आ जाए, ठीक है? ओके जी, त असां 4 पार्टिसिपेंट सिलेक्ट कया आहिनि, 2 भेणियूं ऐं 2 भाउर। ऐं इन्हनि जे विच में थींदो हाणे ॻाइण जो मुकाबलो। आपको बता दे चलें कि पाकिस्तानी सॉन्ग्स आपको गाने हैं, केड़ी भी लैंग्वेज में गायो, सिंधी में गायो, उर्दू में गायो, पंजाबी में गायो, पश्तो में गायो, बलोची में गायो, सब असांजूं प्यारियूं ज़बानूं आहिनि, असांजे मुल्क जूं ज़बानूं आहिनि। त कंहिं भी लैंग्वेज में पर पाकिस्तानी गानो गाइणो आहे। ऐं जेका अवाम आहे जज। ये रिस्पॉन्सिबिलिटी हम असां तव्हां ते छॾे ॾींदा आहियूं। आपको सही से सुनना है, रिश्तेदारी नहीं निभानी, ठीक है? रिश्तेदारी नहीं निभानी है। जो अच्छा गाएगा उन्हीं पे क्लैपिंग बजेगी। ऐं उहो ही पाण सां खणी वेंदो एनेक्स जा स्पेशल हैम्पर्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस बनाए तव्हांजी ज़िंदगी खे आसान। त सभ खां पहिरियां असां भाउरनि खां स्टार्ट कंदासीं। हमेशा
लेडीज फर्स्ट हूंदो आहे पर अॼु भाउरनि खां शुरू कंदासीं। अचो मुंहिंजा भाउ, तव्हां अचो, भाउ खे माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजे भाउ जो? सर जय कुमार। जय कुमार, किथां आहियो जय कुमार? सर लसबेला कराची मां। लसबेला कराची खां। अॼु छा पिया ॿुधायो असांखे? सिंधी गानो सुनाए साईं। ओके, साम्हूं कैमरा तव्हांजी। जाना रे जाना रे आजा 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 रे जाना रे आजा 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 रे जाना रे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे दिल्ली से तुझको दावत है कभी आओ पास हमारे दिल्ली से तुझको दावत है कभी आओ पास हमारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाजे हैं सारे। ओके, बिल्कुल हम सिंध में रहने वाले सिंधी मेहमान नवाज़ हैं सारे। ऐं हूअं बि असांजी मेहमान नवाज़ी पूरी दुनिया में मशहूर आहे। चवंदा आहिनि त सिंध समूरी सोन आहे, उन में को शक न आहे। ऐं हाणे असां नेक्स्ट जेको आहे त भेण खे घुराईंदासीं। मेरी बहन आप आइएगा, तव्हां अचो मुंहिंजी भेण। एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजी भेण जो? राफिया। राबिया, किथां आहियो भेण? गोली मार मां। गोली मार मां। अॼु छा पिया ॿुधायो असांखे? बोलो हैदर कलंदर अली अली। जी, बोलो हैदर कलंदर अली अली बोलो ॾाढो सुठो मुंहिंजी भेण। बोलो हैदर कलंदर अली अली, बोलो अली अली। नेक्स्ट भाउ सां गॾु अचो मुंहिंजा भाउ। एनिक्स जे ताबुन सां असांजो सेगमेंट आहे एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट इन होम अप्लायंसेस। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। माइक ते ॻाल्हाईंदा। वालेकुम अस्सलाम। नालो मुंहिंजे भाउ जो? अब्दुल रहमान। अब्दुल रहमान, किथां आया हो? अख्तर कॉलोनी। अख्तर कॉलोनी। क्या सुना रहे हैं आज? कहानी सुनो। कौन सी कहानी? चलें जी, सुन रहे हैं इनकी कहानी। कौन सी कहानी सुना रहे हैं? कहानी सुनो जुबानी सुनो मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था। कहानी सुनो जुबानी सुनो मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था। दीवाना हुआ मस्ताना हुआ तेरी चाहत में कितना दीवाना हुआ। तेरे आने की खुशबू तेरे जाने का मंजर तुझे मिलना पड़ेगा अब जमाना हुआ। सदाएं सुनो जफाएं सुनो मुझे प्यार हुआ था इकरार हुआ था मुझे प्यार ओके जी, दीवाना हुआ मस्ताना हुआ। एक भी एंगल का ताकि दीवानो मस्तानो लगे तो ओके। लास्ट भेण असांजी गॾु आहे असां सां। अचो मुंहिंजी भेण। एनिक्स क्वालिटी प्रोडक्ट एंड होम अप्लायंसेस बनाए आपकी जिंदगी को आसान। अस्सलाम वालेकुम मेरी बहन। वालेकुम अस्सलाम। नालो मुझी भेण जो? सफा। सफा मरबा, कैसी हैं? ठीक हूँ। आज क्या सुना रही हैं? मैं वो दुनिया हूँ जहाँ तेरी कमी। ओके ओके। मैं वो दुनिया हूँ जहाँ तेरी कमी है साया। मेरी आँखों में जुदाई की कमी है साया। मेरे ज़ख्मों की दवा तेरे सिवा
कर दिया। What a voice, बहुत अच्छा मेरी बहन। ऐं हाणे ऑडियंस कंदी फैसलो केर थींदो आज जो विनर ऐं कंहिंसां गॾु एनेक्स जो वेंदो स्पेशल हैम्पर। त हितां खां स्टार्ट कंदासीं मेरे भाई, आप आइएगा। अब कहानी नहीं सुनानी, अब ऑडियंस सुनाएगी। हितां अचो, जंहिंखे लगे तो भाउ सुठो गायो हिकिड़ी थाड़ी वगी आहे। अच्छा साथ आया है, ओके। हितां अची वञो मुंहिंजा भाउ। अदा तव्हां अचो, पंहिंजे घरों वोट मिलियो भाउ खे। जिनको लगता है भाई ने अच्छा गाया कुछ बजी है क्लैपिंग, ठीक है। अभी तव्हां अचो, आप आ जाए मेरी बहन। जिनको लगता है बहन ने अच्छा गाया, ओके, आप आ जाए सफा मरवा। जिनको लगता है सफा मरवा ने अच्छा गाया, ओके, द रिजल्ट आर क्लियर। आज जे हिन सेगमेंट जी विनर है सफा मरवा। एनेक्स जो स्पेशल गिफ्ट थियो सफा मरवा जे लाइ। कॉन्ग्रेचुलेशन सफा मरवा, थैंक यू फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। हिते असांजो ही सेगमेंट बे पहुचे तो पुॼाणी थे। उम्मीद था कयूं त असांजे रमज़ान जो जेको ही स्पेशल शो आहे हिनखे एंजॉय करे रहिया हूंदो। न सिर्फ़ असांजी ही ऑडियंस बल्कि जेके असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसी रहिया आहिनि, यकीनन तव्हां बि असांजे शो खे एंजॉय करे रहिया हूंदव ऐं मज़ीद वधीक एंजॉय करे सघो था अगर तव्हां रजिस्ट्रेशन कराए हिते पहुचो। त हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं। नेक्स्ट सेगमेंट आहे या ब्रेक आहे, जल्दी सां मूंखे ॿुधाईंदा ताकि असां देर न कयूं, जल्दी जल्दी पंहिंजे सेगमेंट्स खे स्टार्ट कयूं। ओके जी, त नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ हलंदासीं। ही सभु गाॾियूं थींदियूं तव्हांजो, ही सभु जेको आहे त गिफ्ट आहिनि तव्हांजे लाइ। नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ ईंदासीं। काइंडली मूंखे ॿुधाईंदा त सेगमेंट करणो आहे या असांखे ब्रेक ते वञणो आहे। ओके जी, ठीक है। तो हिकिड़ो कम कंदासीं, सेगमेंट था कयूं असां। मां भी चाहे तो तव्हां सां गॾु रहां ऐं सेगमेंट्स कंदा रहूं, छो जो असां वटि गिफ्ट आहिनि घणा, टाइम आहे घटि, सेगमेंट्स आहिनि घणा, टाइम आहे घटि। त हाणे असां नेल्सन जो वज़न जेको आहे त सेगमेंट कंदासीं। जल्दी सां बॉक्सेस खणी ईंदा ऐं असां ही सेगमेंट कंदासीं। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। नेल्सन जे ताउन सां असां ही नेल्सन जो वजन कंदासी सेगमेंट। और पता है आपको क्या देने वाले हैं इसमें? इसमें क्या देंगे? नेल्सन जे सेगमेंट में असां वटि आहे वॉशिंग मशीन। नेल्सन जी असां वटि वॉशिंग मशीन आहे। तो देखते हैं केर आहे खुश नसीब जेको पाण सां खणी वींदो वॉशिंग मशीन। त ही भी असां भेणुनि जो सेगमेंट कंदासीं। जल्दी सां हिनखे खणी अचो ताकि जल्द खां जल्द असां पंहिंजे जेको आहे त सेगमेंट खे स्टार्ट कयूं। और वरी हिकु दफ़ो ॿीहर स्क्रीन ते अची वेंदुसि जेको असांखे स्क्रीन ते जी जेको जेको असांखे स्क्रीन से ॾिसी रहिया हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं था। तव्हां स्क्रीन ते जेको नंबर अची रहियो आहे उनखे डायल करे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघो था ऐं असांजे हिन मेगा शो जो हिसो थी सघो था। असां वटि हिकु न ॿ न 5 गाॾियूं मौजूद आहिनि जेके तव्हां खटे सघो था। उन खां अलावा लातादाद इनामात आहिनि जेके KTN तव्हां जे लाइ खणी आयो आहे। तव्हांजी ख़ुशियुनि में मज़ीद रंग भरण जे लाइ खणी आयो आहे। त हिन सेगमेंट जी तरफ़ अची वेंदासीं जेको आहे नेल्सन जो वजन। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। इसमें हमें 3 बहनें चाहिए, 3 बहनें चाहिए, 3 बहनें चाहिए, 3 बहनें चाहिए, 4 नहीं चाहिए, 3 बहनें चाहिए। ओके, त 3 भेणियूं असांखे घुरजनि। अदी तव्हां अचो, तव्हां अचो और इस साइड भी चलते हैं, चलते हैं। वाह शोभी भाई वाह, वाह शोभी भाई वाह। अदी तव्हां अचो, आप आ जाए मेरी बहन। आए जो अभी तक नहीं आया तो आप आ जाए, आ जाए, आ जाए मेरी बहन। ठीक है, त 3 भेणुनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे। ओके,
त असां टिनिन खे सिलेक्ट करे छॾियो आहे। अब आप सही से सुनिएगा क्या करना है आपको। तव्हांजे साम्हूं 5 बॉक्सेस आहिनि, ठीक है, और 5 ही बॉक्सेस का वजन अलग अलग है। 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलो और 5 किलो। आपको क्या करना है, पहले तो ये डिब्बे उठाने हैं, बॉक्सेस उठाने हैं। जो आपको सबसे हल्का बॉक्स लगे वो आप यहां पे रखेंगे। उससे वजनी यहां, उससे वजनी यहां, उससे वजनी यहां, उससे वजनी यहां। मतलब ताकि तरतीब देनी है, वजन का सीक्वेंस बनाना है, ताकि यहां पे 1 kg आए, यहां पे 2 kg आए, 3 kg, 4 kg एंड 5 kg, ठीक है। और आप डब्बे से भी एक्सचेंज कर सकती हैं, इनको नीचे रख के भी एक्सचेंज कर सकती हैं अगर आपको डिफिकल्टी हो तो। लास्ट में यहीं पे 5 डब्बे होने चाहिए, लेकिन कम से कम वजन यहां, उससे ज्यादा, उससे ज्यादा, उससे ज्यादा, उससे ज्यादा। समझ में आ गया आपको? 1 मिनट का टाइम देंगे। 1 मिनट में जिस बहन ने सीक्वेंस बना लिया, बल्कि कम से कम टाइमिंग में, हम टाइमिंग नोट करेंगे, ज्यादा से ज्यादा 1 मिनट देंगे और कम से कम टाइम आप पे डिपेंड करता है। तो जिस बहन ने सबसे कम टाइम में सीक्वेंस बना लिया विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट, जेको है नेल्सन पेंट्स जे ताउन सा। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। त असां स्टार्ट कंदासे पंहिंजी हिन भेण का। आ जाए मेरी बहन, तव्हां का स्टार्ट कंदासीं ऐं काइंडली टाइम नोट डाउन कंदा तो कितने टाइम में सीक्वेंस। जब आप बना ले तो हाथ ऊपर कीजिएगा, बताइएगा, हम टाइम स्टॉप करेंगे जब सीक्वेंस बन जाए, ठीक है। ओके जी, नेल्सन पेंट्स 1, नेल्सन पेंट्स 2, नेल्सन पेंट्स 3 एंड स्टार्ट। तालियां होनी चाहिए, फैन के लिए तालियां होनी चाहिए बहुत सारी। स्टॉप। काइंडली टाइम ॿुधाईंदा केतिरे टाइम में? 44 सेकंड्स में हिनन सीक्वेंस ठायो आहे। अब देखना ये कि ये सीक्वेंस सही है या सही नहीं है। सब खां पहिरें बॉक्स की तरफ ईंदासीं और इसमें होना चाहिए कितना? 1 kg। नेल्सन पेंट्स जो फर्स्ट बॉक्स आहे एंड हियर वी go 1 kg। सेकंड बॉक्स की तरफ ईंदा से नेल्सन पेंट जो सेकंड बॉक्स आहे आई हिन में हुजण घुर्जे 2 kg and here we go 2 kg। नेल्सन पेंट्स जो टियों बॉक्स आहे रंग जिंदगी का ऐं हिन में हुजण घुर्जे 3 kg and here we go 3 kg। ही नेल्सन पेंट्स जो चौथों बॉक्स आहे and here we go 4 kg ऐं ही आहे 5 kg। तब मुझी भेड़ तव्हां सीक्वेंस ठाहे छड़ियो कितने सेकंड्स में? 44 सेकंड्स में। इसका मतलब है बाकी बहनों को 44 सेकंड से कम टाइमिंग में सीक्वेंस बनाना है। अगर तव्हां चाहियो था तो तव्हां सां अगर नेल्सन पेंट्स जी वॉशिंग मशीन वने जल्दी सा तरतीब के बिगाड़ियो ताकि असां मजीद भेणुनि के घुरायो उन्हनि सां ही सेगमेंट खेॾूं जेको आहे नेल्सन पेंट जे ताउन सां रंग जिंदगी का। ओके जी, त हाणे ताईं जो हाईएस्ट जेको स्कोर आहे घट में घट 44 सेकंड्स में सीक्वेंस सही चुको आहे। नेक्स्ट भेण के सां घुराईंदासीं। अचो मुंहिंजी भेण, तव्हां सां खेॾंदासीं असां। ओके, त तव्हां खे भी 1 मिनट जो वध में टाइम आहे पर 44 सेकंड से कम टाइम में
अगर उसे ज्यादा टाइम आपको लग गया तो हम खोल के नहीं देखेंगे बॉक्सेस है मेरी बहन, ओके? So we'll just start. Nelson Paints, 1, 2, 3 and start! टाइम ॿुधाईंदा? ओ 51 सेकंड्स में हिनन सीक्वेंस ठाहियो आहे। आपसे कम टाइमिंग में बन चुका है 44 सेकंड्स में और आपने बनाया 51 सेकंड्स में, इसलिए हम खोल के नहीं देखेंगे। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग मेरी बहन। तव्हां वेही सघो था ऐं हाणे असां लास्ट भेण खे घुराईंदासीं और कितने टाइम में इनको सीक्वेंस बनाना है? 43 सेकंड्स में सीक्वेंस बनाना है ही सेगमेंट खटण जे लाइ ऐं नेल्सन पेंट जी वॉशिंग मशीन विन करण जे लाइ। सो असां भेण खे चवंदासीं अची वञो मुंहिंजी भेण, तव्हांखे 43 सेकंड में। एक मिनट 1 2 3 तो बोले ना हम, 1 बोले 2 बोले 3 बोले एंड स्टार्ट। जी 39 सेकंड्स में हिनन सीक्वेंस ठाहियो आहे। अब देखते हैं कि ये सीक्वेंस सही है या नहीं है। अगर सीक्वेंस सही हुआ तो मेरी बहन विनर होंगी आप, अगर नहीं होगा तो मेरी बहन होंगी विनर। हिनन सां गॾु वेंदी नेल्सन पेंट जी वॉशिंग मशीन। त सब खां पहिरियां बॉक्स नंबर फर्स्ट जी तरफ ईंदासीं एंड हियर वी गो 1 kg। सेकंड बॉक्स की तरफ ईंदासीं, now we go 2 kg। नेल्सन पेंट्स जो थर्ड बॉक्स आहे and here we go 3 kg। नेल्सन पेंट्स जो चौथों बॉक्स आहे। अगर इसमें 4 किलो हुआ तो मेरी बहन के साथ जाएगी वॉशिंग मशीन। तो देखते हैं, ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू। नेल्सन पेंट जो चौथों बॉक्स आहे एंड हियर वी गो 4 kg एंड 5 kg। आ जाए मेरी बहन, कांग्रेचुलेशन। इस साइड से आ जाए मेरी बहन। बाइक नींदा जल्दी मुझी बहन के रनर अप सां गॾु गिफ्ट भी दो उनको, जल्दी से हैम्पर दे के आइएगा मेरी बहन को। ही निज़वा जो हैम्पर देंदा, निज़वा जो मुझी बहन के, ठीक है। अस्सलाम वालेकुम मेरी बहन। नाम मेरी बहन का? रेहाना। रेहाना, कहाँ से है मेरी बहन? कालापुल से। कालापुल से आए। तो आज कैसा लग रहा है, आपने वॉशिंग मशीन विन कर ली है? बहुत मजा आ रहा है। बहुत मजा आया, हमें भी बहुत अच्छा लगा जिस तरीके से आपने गेम के लिए वो 39 सेकंड्स में आपने सीक्वेंस बना लिया। वंस अगेन मेनी कांग्रेचुलेशंस। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। बहन के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। आए हिते असां जो ही सेगमेंट पे पहुंचे थो पंहिंजी पुॼाणी थे। अञा घणा सेगमेंट आहिनि पर हाणे वक्त थियो आहे नंढड़े ब्रेक जो। छोटा सा ब्रेक है, आपको जल्दी से वापस आना है अपनी सीट्स पे, ठीक है?
बस मैं यूं गया और यूं आया, ठीक है। तमाम सिरा सिंध जो सब खां वडो गेम शो हो जमालो। भलीकार 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 सिंध जे सब खां वॾे गेम शो हो जमालो में। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे अॻिले सेगमेंट जी तरफ़, पर उन खां पहिरियां हिकिड़ो सरप्राइज़ आहे। छो जो तव्हांखे ख़बर आहे हो जमालो असांजो कंप्लीट पैकेज आहे जंहिंमें असां गेम्स खेॾंदा आहियूं, पर उन सां गॾोगॾु सिंध जा वॾा वॾा कलाकार, वॾा वॾा फनकार ईंदा आहिनि जेके हिते अची करे तव्हांखे कंदा आहिनि एंटरटेन। त अॼु बि असां सां सिंध जो सुरीलो फनकार मौजूदु आहे, असां उन्हनि खे वेलकम कंदासीं। पर मूंखे ॿुधाए गानो त ॿुधणो आहे, सुनना है, किस किस को सुनना है, भला तालियां बजाएं। जबरदस्ती ता सिंध जो सुरीलो फनकार सां गॾु आहे ऐं डिफरेंट चैनल से तव्हां उन्हनि खे ॾिठो हूंदो, त उन्हनि खे देरि न कंदासीं, हिते वेलकम कंदासीं तव्हांजे अमू जी भरपूर ताड़ियुनि में। चए पियो यासिर समो। खोड़ सारियूं ताड़ियूं थींदियूं यासिर समो जे लाइ। अस्सलामुअलैकुम यासिर, कहिड़ा हाल आहिनि? अल्लाह पाक जो एहसान आहे, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह असां बिल्कुलु ठीक ठाक। पहिरियों त तव्हांखे दिल जी गहराइनि सां वेलकम कंदासीं हो जमालो जे मंच ते। हिते जी कीअं पियो लॻे? तमामु सुठो। ही तमामु हिकिड़ो सिंधी मीडिया जो तमामु वॾो मंच आहे। हिते जंहिं फनकार ॻायो आहे, जंहिं आर्टिस्ट ॻायो आहे, जेको पातो आहे अल्लाह साईं हुनजी सुञाणप। तॾहिं त चऊं था सिंध जो सभ खां वॾो गेम शो बि हो जमालो। हो जमालो नालो ई काफ़ी आहे। हो जमालो बिल्कुलु। त यासिर जेको आहे त सोगो ज़ैपिड जो अॼु असांजो महिमान आहे। त यासिर असां देरि न कंदासीं, मां चाहींदुमि त जल्दी सां असांखे कुझु न कुझु ॿुधायो। तमामु सुठो गीत आहे, पेशे ख़िदमत आहे, इंशाल्लाह ज़रूर कम ईंदो। पहिरियां रमज़ान जी बि मुबारक हुजनि सभिनी खे। खैर मुबारक। महिरबानी। सोगो ज़ैपिड जा असांजा महिमान आहिनि यासिर, त तव्हांजी खोड़ सारी ताड़ियुनि सां यासिर जो थींदो गानो बस एक बार मच्छर लाचार। सोगो ज़ैपिड जो महिमान आहे यासिर समो। त तव्हांजी भरपूर ताड़ियुनि सां यासिर जो ही गानो। यारो मिलो वा एड़ो मुखे हो मची धमाको वयो संसार में, संसार में, संसार में। एढ़ो यारो मोला, एढ़ो यारो मोला मुझे छजो मिला अरे तुझी परे भगनागे। एढ़ो यारो मोला, एढ़ो यारो मोला, एढ़ो यारो मोला मुझे छजो मिला अरे तुझी परे भगनागे, परे भगनागे।
ताड़ी दो साथ का पहले पासे जाओ ताड़ी दो साथ हाणे तुझी भरी बहनागे एढ़ो यारू मोला मुखे तुझो मिला हाणे तुझी भरी बहनागे मेला मचाए छॾिया वरी महिरबानी माण्हू झुमाए छॾिया मूंखे बि झुमाए छॾियो असां सहकी पियासीं तव्हां पाण बि हाय। झुमी पियो माशाल्लाह वेल डन ॾाढो Thank you, सुठो ॻायो यासिर thank you. मतिलबु किथां ईंदी आहे एॾी एनर्जी तव्हां में बस ये उस्तादनि जूं दुआऊं अबे अमर जूं दुआऊं बस जीअं रंग इज़त मिले थी शुक्र आहे ओके जी थैंक यू वेरी मच यासिर तव्हां हो जमालो जे मंच ते आया चार चंड लॻाया तव्हां सां गॾु जेको आहे त सोगो ज़ैपिड जे स्पेशल गिफ्ट्स वेंदा छो जो यासिर जेको आहे त सोगो ज़ैपिड जो स्पेशल महिमान आहे त तव्हां सां गॾु ही सोगो ज़ैपिड जा हैम्पर्स वेंदा हुन सां गॾोगॾु फॉर्मी तव्हां सां वेंदो निज़वा तव्हां सां वेंदो ऐं हुन सां गॾोगॾु ठीकु आहे सोगो ज़ैपिड बि तव्हां सां गॾु वेंदो थैंक यू वेरी मच
यासिर जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि। थैंक यू। त हिन धमाकेदार परफॉर्मेंस खां पोइ हाणे धमाकेदार सेगमेंट कंदासीं जेको आहे शिव द केन। शिव द केन असांजो सेगमेंट आहे। बर्ग अनियन शैम्पू जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे असली प्याज की खुशबू के साथ। ऐं असां तव्हांखे ॾींदासीं बर्ग अनियन शैम्पू जी वॉशिंग मशीन। जल्दी सां कढींदा वॉशिंग मशीन कढींदा। बर्ग अनियन शैम्पू जी वॉशिंग मशीन वेंदी के हिकड़े खुश नसीब सां तो हमें पेयर चाहिए भाई। शिव द कैन में असां के पेयर्स घुर्जन। एक ही फैमिली में से दो मेंबर्स आएंगे। वो बहनें भी हो सकते हैं, भाई भी हो सकते हैं, बहन भाई भी हो सकते हैं, हस्बैंड वाइफ भी हो सकते हैं, फ्रेंड्स भी हो सकते हैं, कोई भी थी तो सके, ठीक है। नो बाउंड्रीज एट ऑल। बब्बा पार्टनर्स हिक फैमिली में ईंदा। मुझी भेण तव्हां सां गॾु केरु आहे? तव्हांजो हस्बैंड अची वञो पंहिंजे हस्बैंड सां गॾु। तव्हां जे हाणे ताईं पार्टिसिपेट न कयो आहे असां कोशिश कंदासीं त उन्हनि खे घुरायूं। मुंहिंजी भेण तव्हां सां गॾु केरु आहे? तव्हांजो हस्बैंड आहे? अचो पंहिंजे हस्बैंड सां। मुंहिंजी भेण तव्हां बि ठीकु आहे। ऐं हिकिड़ो पेर असां हुन साइड खां सिलेक्ट कंदासीं। बर्ग अनियन शैम्पू जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे असली प्याज की खुशबू के साथ। जिन्होंने अभी तक पार्टिसिपेट नहीं किया आप विन करके गई थी ना केक वाला, ये आपके साथ हैं। आप अलग हैं। आपके साथ कौन है? ये आपके साथ है। चले आ जाए, आप आ जाए इनके साथ मेरी बहन। ठीक है। तमाशो द टे पार्टिसिपेंट्स असां सिलेक्ट करे छड़िया आहिनि पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे शिव द कैन। जबरदस्त सेगमेंट आहे बर्ग अनियन शैम्पू जे ताउन सां असली प्याज की खुशबू के साथ। So let's begin this segment। उन खां पहिरियों तव्हांखे असां हिकिड़ो डेमो ॾेखारींदासीं, छो जो डेमो ॾेखारणु ज़रूरी आहे। तव्हां मुंहिंजी भेण हिकिड़ो मिनट हेॾां अची वञो। तव्हां सबको यहाँ पे पहले बुलाएं ताकि ये देख सकें त ही सेगमेंट कीअं तव्हांखे खेॾणो आहे। अचो 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 सभु अचो। ठीकु आहे। त तव्हांजे साम्हूं ही आहिनि केन्स। ठीकु है। ओके जी। तव्हांजे साम्हूं आहिनि केन्स। अब आपको क्या करना है? पहले तो हाथ यूज नहीं करना। तव्हांजा हाथ बैक साइड पे होंगे, पीछे होंगे और इस तरीके से स्ट्रॉ को कीजिए राशिद क्रॉस करना है केन से और दूसरा पार्टनर ने इस तरीके से मुंह से पकड़ के उस साइड शिफ्ट करना है। यहाँ पे हाथ यूज नहीं करना, लेकिन वहां पहुंचने के बाद आप हाथ से निकाल सकते हैं। इतनी लीनियंसी हम देते हैं। ठीक है। तो स्टार्ट कंदा से 1 मिनट जे अंदर जे पेयर्स वध खां वध केन शिफ्ट किया विल बी द विनर फॉर दिस सेगमेंट जेको आहे बर्ग अनियन शैम्पू जे ताउन सां असली प्याज की खुशबू के साथ। त असां हिन भेणुनि खां स्टार्ट कंदासीं। आ जाए मेरी बहनों, आ जाए आ जाए आ जाए। 1 मिनट जो टाइम ॾींदासीं। काइंडली टाइम नोट डाउन कंदा। तव्हां टाइम नोट डाउन कंदा 1 मिनट जो। ओके जी। तो काउंट डाउन स्टार्ट करेंगे। पहले Bug Onion Shampoo 1, 2, 3 and here you go! Very good, 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 very good. Jaldi, 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 jaldi. जल्दी 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 टाइम का टाइम मेरा जल्दी जल्दी जल्दी
बग अनियन शैम्पू हिकु बग अनियन शैम्पू ही काउंट कोन कंदासीं सिर्फ हिकिड़ो केन असांजी भेणुनि शिफ्ट कयो आहे हिन जो मतलब तव्हां खे हिक खां वधीक केन्स शिफ्ट करणा आहिनि ही सेगमेंट खटण जे लाइ असां वटि ॿ पेयर्स मौजूद आहिनि ॾिसूं था त हिननि मां केरु हूंदो ख़ुशनसीब जंहिंसां गॾु वेंदी बग अनियन शैम्पू जी वॉशिंग मशीन असली प्याज की खुशबू के साथ त नेक्स्ट प्लेयर असांजो आहे ही यदि तव्हां अचो तव्हां सां गॾु केरु आहे अचो 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 1 मिनट घणा खां घणा केन ठीकु आहे बग अनियन शैम्पू जे ताउन सां असां स्टार्ट कंदासीं काउंटडाउन 1 2 3 on you go ओ भाई तालियां होनी चाहिए हमारे स्पेन के लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए के लिए वेरी गुड वेरी गुड वेरी गुड ओ भाई you are playing well असली प्याज की खूबियों के साथ 8 7 6 5 4 3 2 1 and stop वाह भाई माशाल्लाह बग अनियन शैम्पू हिकु बग अनियन शैम्पू बग अनियन शैम्पू टे बग अनियन शैम्पू चार बग अनियन शैम्पू 5 बग अनियन शैम्पू असली प्याज की खूबियों के साथ 5 केन तव्हां शिफ्ट कया आहिनि वेरी वेल व्हाट अ गेम यू प्लेड व्हाट अ गेम ओके जी जबरदस्त तव्हां खे वॾो टफ टाइम ॾिनो आहे हिननि इलाही टफ टाइम तव्हां खे मिलियो आहे अची वञो त तव्हां खे ही वॉशिंग मशीन खटण जे लाइ घटि में घटि 6 केन्स शिफ्ट करणा आहिनि सो विल जस्ट से ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू बग अनियन शैम्पू जे हिन सेगमेंट खे स्टार्ट था कयूं आख़िरी पेयर सां गॾु आहे 5 केन शिफ्ट थी चुका आहिनि असली प्याज की खूबियों के साथ बग अनियन शैम्पू 1 2 3 and here you go stop टाइम खत्म बग अनियन शैम्पू हिकु बग अनियन शैम्पू बग अनियन शैम्पू टे बग अनियन शैम्पू बग अनियन शैम्पू 5 तो भाई इन्होंने भी 5 केन शिफ्ट किए हैं हिन जो मतलब हाणे हिनन ॿिन्हिनि जे विच में टाई थी चुको है तो अब क्या करेंगे अब हम इनको एक एक चांस देंगे असली प्याज की खूबियों के साथ बर्ग अनियन शैम्पू बाबा वो वॉशिंग मशीन सां गॾु आहे टाई थी चुको है ऐं हाणे ॿिन्हिनि खे असां हिकु हिकु चांस ॾींदासीं अब दोनों को सिर्फ
एक केन शिफ्ट करना है। जिस पेयर ने कम से कम टाइमिंग में एक केन शिफ्ट कर लिया विल बी द विनर। ठीक है, ऐं काइंडली मां ओबी में चवंदुमि त टाइम नोट डाउन कंदा, इन्हनि खे हिकिड़ो ही केन शिफ्ट करणो आहे। त पहिरियों तव्हां खां स्टार्ट कंदासीं। आप आ जाएं। ठीक है, 1 केन ओनली। ठीक है, स्टार्ट करिए। 1 2 3 एंड स्टार्ट। जी 16 सेकंड्स में तव्हां केन शिफ्ट कयो आहे। थोड़ी सी मिस्टेक हो गई। 16 सेकंड्स, त 16 सेकंड का घट टाइम में तव्हां खे केन शिफ्ट करणो आहे। सो 1 2 3 एंड स्टार्ट। जी एनी गेसेस कितने सेकंड्स में? आप बताएं। 8 सेकंड्स। कितने सेकंड्स? ओनली 5 सेकंड्स। कांग्रेचुलेशंस मुजबा तमाम विन करे चुका आयो असांजो ही सेगमेंट। हाँ के माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम। केड़ा हाल है मुझा भा? बिल्कुल ठीक। नालो छा है तहांजो? दानिश। दानिश, ही तव्हां सां गॾु केरु आहे? वाइफ है मुझे। आपकी वाइफ है? कहाँ से आए? न्यू गोलीमार रसबेला। तो कैसा लग रहा है? बहुत कैसा लग रहा है? आज आपने बर्गनियन शैम्पू की वॉशिंग मशीन में की है। बहुत अच्छा। तो मेरे साथ आप सामने कैमरे में देख के कहेंगे बर्ग अनियन शैम्पू, बर्तनियन शैम्पू असली प्याज की खूबियों के साथ बहुत सारी तालियां होनी चाहिए हिना पेर जे लाइ। थैंक यू वेरी मच। तव्हां वेही सघो था पंहिंजी जगह ते ऐं हिते असांजो ही सेगमेंट भी पहुचे थो पंहिंजी पुराणी ते। उन सां गॾो गॾु हिकु दफ़ो ॿीहर अची वञो स्क्रीन ते जेके असांखे हिन टाइम ॾिसी रहिया आहिनि। अगरि तव्हां बि सिंध जे सभ खां वॾे गेम शो जो हिस्सो थियणु चाहियो था त स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे रजिस्ट्रेशन करायो ऐं हिस्सो बणिजी वञो असांजे हिन मेगा शो जो। तो भाई कुछ बन के आया है हमारे लिए, ये कुछ आया है हमारे लिए, ये भी कुछ आया है हमारे लिए। ऐसे तो आपको नहीं भेज सकते, गिफ्ट तो देंगे भाई। बच्चों को गिफ्ट दीजिएगा, दोनों बच्चों को गिफ्ट दीजिएगा। ही सोगो जैपिट जा तव्हां सां ही गिफ्ट वींदा ॿिन्हिनि सां गॾु। थैंक यू वेरी मच। ही तव्हांजो मोहब्बतूं आहिनि, ही तव्हांजो प्यार आहे। ठीकु आहे, ही वठंदा। ऐं नेक्स्ट सेगमेंट आहे असांजे भाउरनि जे लाइ भंगड़े वारो सेगमेंट अथव। भंगड़े वारो सेगमेंट मूंखे प्ले कार्ड ॾींदा राशिद जल्दी सां। भंगड़े वारो सेगमेंट है असांजो जिसमें हमारे भाई हजरात आएंगे और यहाँ पे हमें ठुमके लगा के दिखाएंगे, डांस करेंगे, ऑडियंस को एंजॉय करेंगे, कराएंगे। जिसने ज्यादा इंटरटेन किया वो ही थींदो विनर। जैसे सब खां वॾनियूं घणियूं ताड़ियूं वो ही थींदो आज जो विनर। आप आ चुके हैं जो नहीं आए मेरे भाई, आप आए तव्हां अचो। आई मुझा भाई तव्हां अचो। ब्लू सूट ये आप नहीं ये आ जाए जी। तव्हां अचो। सोगो ज़ैबिट जे तावन सां असां जो इहो सेगमेंट है बस एक बार मच्छर लाचार। सोगो ज़ैबिट। मेरे भाई आप भी आ जाएं, आप ये भी आ जाएं, आ जाएं आप भी, वो भाई भी आ जाएं शर्ट वाले। ठीक है, हिन साइड भी हलंदासीं, हिना भी सिलेक्ट कंदासीं। बस एक बार मच्छर लाचार सोगो ज़ैबिट जो सेगमेंट है असांजो। हिन भाउ जे लाइ सभु चवनि था अचो मैडम, हिन लाइ सभु चवनि था। मूंखे लॻे थो हिन में कुझु न कुझु आहे। हा ओके जी। पंज भाउर असां सिलेक्ट
कया आहिन पंहिंजे हिन भंगड़े जे सेगमेंट जे लाए। तो मेरे भाई जल्दी से अपने सॉफ्टवेयर अपडेट कर लें, न्यू वर्जन में आ जाएं, छो जो असां के यूनिक डांस दिखानी है और इनको एंटरटेन करना है ठुमके लगाने, क्योंकि बस एक बार मच्छर लाचार सोगो ज़ैपिट जो असांजो ही सेगमेंट है त हिकु हिकु करे भाउरनि खे घुराईंदासीं ऐं असांजी ऑडियंस है जज। तो भाई आप हैं जजेस जो जिन पे ज्यादा सबसे तालियां बजेंगे will be the winner for this segment जेको सोगो ज़ैपिट जे ताउन सां आहे। त देर न कंदासीं, हिकु हिकु करे असां भाउरनि खे घुराईंदासीं। सभ खां पहिरियों मुंहिंजा भाउ तव्हां अची वञो। शोभी भाई अच्छा सा म्यूजिक, ठीक है, शुरू किया जाए, शुरू करें। और तेज आवाज आनी चाहिए। ओके जी, सोगो ज़ैपिट जो असांजो फर्स्ट पार्टिसिपेंट है। 1 2 3 एंड म्यूजिक। इतनी एनर्जी बिजली भरी है मेरे अंग अंग में, वो चक्कर और डांस मुझा भा जबरदस्त। हुन साइड खां अची वञो, वॉच नन्ना जी नेक्स्ट बार सां संग रहे सोगो ज़ैपिट बस एक बार मच्छर लाचार। So music। मूंखे लगे तो सॉफ्टवेयर अपडेट कंदे कंदे हैंग थी वियो। ये तो पखी डांस हुई, पखी। अच्छा हेरा मुझा भा नेक्स्ट भा सां गॾु आहे सोगो ज़ैपिट बस एक बार मच्छर लाचार। आज आप ही से स्टार्ट करेंगे, आप ही से स्टार्ट करेंगे। 1 2 3 म्यूजिक। शर्मीली डांस शर्माए डांस कई मुझे भा। अची वञो मुझे भा हिन साइड ना नेक्स्ट भाग के साथ सॾु कंदासीं। ही त ॾिसण में ही लगे तो कुछ न कुछ कारनामो सरंजाम थींदो मुझो भा, माशाअल्लाह। ओके ठीक है, सोगो ज़ैपिट बस एक बार मच्छर लाचार। 1 2 3 म्यूजिक। डांस और एनर्जी मुझा भा अज ही भी फुली चार्ज थी आयो है। आखिरी बात सां गॾु आहे मुझा भा। अच मुझा भा। म्यूजिक।
भाई आज क्या हो रहा है? हाँ, शेर के ऊपर सवा शेर के ऊपर 1.5 किलो। हाँ, ये छातो थे अज हेडा एनर्जेटिक मानू साजे मंच ते आया आहिनि। तव्हां असांजी ऑडियंस जे लाइ इलाही डिफिकल्ट करे छॾियो त कंहिंखे वो विनर करे हिकु हिकु करे घुराईंदासीं। मुंहिंजा भाउ तव्हां अचो। जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया आपकी तालियां बताएंगे। ओके, तव्हां वेही सघो था। अदा तव्हां अचो। जंहिंखे लगे तो भाउ सुठी डांस कई। ओके, रेड शर्ट अदा तव्हां अचो। आप आ जाए मेरे भाई। जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया, ओके मेरे भाई आप आ जाएं। ओके मेरे भाई आप आ जाएं। रिजल्ट्स आर क्लियर। आज जे हिन धमाकेदार सेगमेंट जो विनर आहे हीबा। रनर अप सां बि गिफ्ट्स वेंदा निज़वा जा। निज़वा इंटरनेशनल रनर अप सां गिफ्ट्स वेंदा ऐं हीबा आहे आज जो विनर ऐं सोगो ज़ैबिट जा गिफ्ट्स वेंदा तव्हां सां गॾु। बस एक वार मच्छर लाचार। थैंक यू वेरी मच फॉर कमिंग एंड पार्टिसिपेटिंग। असांजे भाउ जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वयूं। त भई हिते असांजो सेगमेंट पहुचे तो पंहिंजी पुॼाणी थिए। उम्मीद था कयूं त असांजे सेगमेंट जे सिलसिले खे तव्हां पसंदि कंदा हूंदा, इंजॉय करे रहिया हूंदा। पर हिन टाइम वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। मुझो भी हक है पानी वाणी पी जा। हाँ, एडो गाला थकी तो पवा। अञा ॿिया भी सेगमेंट आहिनि तव्हां जे लाइ। केना बि न वञणो आहे। प्रोग्राम जो नालो छा आहे? हॉट कमाल। तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार था चऊं। सिंध जे सभ खां वॾे गेम शो हो जमालो। ऐं चेयर ॾिसी तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त म्यूजिकल चेयर जो सेगमेंट आहे। मूंखे झलक जी एलईडी ॾींदा। मूंखे झलक ब्यूटी क्रीम जे ताबुन सां पिक क्लिक ग्लो। ऐं ही असां वटि आहे झलक ब्यूटी क्रीम जी एलईडी टीवी। तो किन किन को विन करनी, जरा हाथ ऊपर कीजिएगा। ओके, झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो। ऐं ॾिसूं था त केर खुशनसीब पाण सां ही एलईडी खणी थो वञे। त उन्हनि भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं जेके हाणे ताईं न आयूं आहिनि। मुंहिंजी भेण तव्हां अचो। तव्हां अचो। ठीकु आहे। आप आ जाए मेरी बहन, आप आ जाए। ठीक है, और आप भी आ जाए मेरी बहन, आप आ जाए। ठीक है, ऐं हुन साइड खां मिलंदासीं। होॾां बि भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे झलक ब्यूटी क्रीम जे ताबुन सां पिक क्लिक ग्लो। तव्हां अचो मुंहिंजी भेण। आप आ जाए मेरी बहन। ओके, तव्हां बि अचो अदी। अमा तव्हां अचो। ओके, त केतिरियूं भेणियूं अची चुकियूं आहिनि? 1 2 3 4 5 6। ठीक है, त 6 भेणुनि खे असां घुराए चुका आहियूं पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो। त स्टार्ट कंदासीं देर न कंदे। हिननि मां का हूंदी हिकिड़ी खुशनसीब भेण जंहिंसां गॾु एलईडी टीवी वेंदी झलक ब्यूटी क्रीम जी। तो आपको बताते चले 3 रूल्स हैं। एक तो चेयर को टच नहीं करना, बीच से घुत नहीं लगानी। ठीक है,
और रिवर्स आके नहीं बैठना। अगर आपने चेयर क्रॉस कर ली तो वापस आके चेयर पे नहीं बैठना, हम काउंट नहीं करेंगे, गोल घूम के आपको बैठना है, ठीक है। थे रूल्स के फॉलो करणो है तव्हांखे। त देर न कंदे स्टार्ट कंदासीं, काउंटडाउन स्टार्ट कंदासीं। झलक ब्यूटी क्रीम 1 2 3 ऑन योर यू गो। तालियां होनी चाहिए, ताली बजनी चाहिए। नहीं नहीं 20 में से आई है, 20 से आई है जो गोल घूम के पहले बैठेगा, गोल घूम के। नहीं 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 वो बैठेंगी, वो बैठेंगी, वो बैठेंगी। थैंक यू वेरी मच अम्मा, तव्हां वेही सघो था ऐं मूंसां गॾु मिली करे चवंदो ओ बाक़ी बचूं 5 भेणियूं झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो 1 2 3 ऑन म्यूजिक। थैंक यू वेरी मच मुझी भेण, तव्हां वेही सघो था। बाक़ी सां गॾु आहिनि 4 भेणियूं झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो 1 2 3 ऑन म्यूजिक। थैंक यू मुझी भेण, तव्हां वेही सघो था। बाक़ी बचूं 3 भेणियूं झलक ब्यूटी क्रीम पिक क्लिक ग्लो। So 1 2 3 on you go। आखिरी 2 फाइनलिस्ट सां गॾु आहिनि ऐं हिननि ॿिनि मां हिकिड़ी भेण हूंदी खुश नसीब जंहिंसां गॾु झलक ब्यूटी क्रीम जी वेंदी एलईडी टीवी पिक क्लिक ग्लो शो म्यूजिक। ॿई भेणियूं बैठियूं आहिनि। इन जे करे असां हिकु दफ़ो ॿीहर कंदासीं। दोबारा होगा एक दफा फिर से मेरी बहन उठ जाए जल्दी से म्यूजिक। ओ भेण सां गॾु हैम्पर वेंदो ऐं ही भेण आहे अॼु जी विनर। जल्दी सां झलक ब्यूटी क्रीम जी एलईडी टीवी जेका भेण विन करे। हिकिड़ो मिनट तव्हां सां ॻाल्हाए त वठूं असां। जल्दी सां भेण खे माइक ॾींदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुंहिंजी भेण जो? मुस्कान। मुस्कान। मुस्कान किथां आयो? गोलीमार मां। गोलीमार मां। अॼु कीअं पियो लॻे तव्हां झलक ब्यूटी क्रीम जी एलईडी विन करे चुका आहियो? सुठो ही लगे तो। सुठो ही लगे तो। असांखे बि ॾाढो सुठो थो लॻे तव्हां एलईडी टीवी विन कई आहे। त हिकिड़ो दफ़ो हाणे साम्हूं कैमरा में ॾिसी करे चवंदा झलक ब्यूटी क्रीम। झलक ब्यूटी क्रीम पिक बिग पिक पिक क्लिक क्लिक ग्लो गिलो ग्लो। थैंक यू। मुझे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मूंखे वारो बि गिफ्ट खपे। तव्हांखे ही सोग वारो गिफ्ट
ठीक है सोगो ज़ैपिट भी तव्हां सां गॾु वेंदो मुंहिंजी भेण खे ॾींदा थैंक यू वेरी मच खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि मुंहिंजी भेण जे लाइ ऐं हिते असांजो ही सेगमेंट बि पहुचे थो पंहिंजी पुॼाणीअ ते ऐं वरी असां उन्हनि ॾे अची वेंदासीं जेके असांखे पंहिंजी स्क्रीन से ॾिसनि था अगर अञा ताईं तव्हां रजिस्ट्रेशन न कराई आहे त जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे रजिस्ट्रेशन करायो ऐं हिस्सो थी वञो सिंध जे सभ खां वॾे गेम शो में त हाणे असां पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ ईंदासीं जेको असांजे भाउरनि जे लाइ आहे वाइल्ड वेंचर वाटर पार्क ऐं रिसोर्ट जे ताउन सां घूम चर रखड़ा सेगमेंट आहे कराची का करीबी और सबसे सेफ वाटर पार्क वाइल्ड वेंचर वाटर पार्क जे 1 लाख रुपए जो मेंबरशिप कार्ड आहे हिन जो मतलब तव्हां पूरी फैमिली सां पूरो साल वाइल्ड वेंचर वाटर पार्क के रिसोर्ट जो फैसिलिटीज तव्हां जेको आहे त हासिल करे सघो था फन को बूस्ट करो ही आहे 1 लाख रुपए जो मेंबरशिप कार्ड वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिसोर्ट जो त सब भाउरनि खे सिलेक्ट कंदासीं 3 भाउरनि खे सिलेक्ट कंदासीं आ चुके हैं जो आए वो नहीं आएंगे आप आए थे ऑलरेडी सिंगिंग में आए थे जो नहीं आए आप नहीं आए आ जाए आप आ जाए आप आ जाए आ जाए आ जाए हेॾा बि ईंदासीं हेॾा केरु अचणु चाहींदो हिन भाउरनि मां केरु अचणु चाहींदो नहीं ये भाइयों के लिए सेगमेंट है ठीक है अदा तव्हां अची वञो तव्हां हथ मथे कयो आहे ठीक है भाउरनि खे सिलेक्ट कयो आहे रखड़ा जे सेगमेंट जे लाइ ॾिसो तव्हांखे छा करणो आहे हिन सेगमेंट में ही डंडो तव्हांखे ॾींदासीं असां डंडो ज़मीन ते मथो डंडे ते ठीक है उसके बाद आपको 4 चक्कर लगाने 4 4 चक्कर के बाद वहां से बॉल उठानी है इस बास्केट में डालनी है फिर 4 चक्कर लगाने फिर बॉल उठानी है फिर बास्केट में डालनी है 1 मिनट तक ऐसे करते रहना है 1 मिनट के अंदर जिस भाई ने ज्यादा से ज्यादा बॉल शिफ्ट कर ली विल बी द विनर फॉर द सेगमेंट जो कि है वाइल्ड वेंचर वाटर पार्क के रिसोर्ट से ताउन सा फन को बूस्ट करो ठीक है पूरा 4 चक्कर लगाना है मैं खुद काउंट करूंगा और उसके बाद जब मैं गो बोलूं गो के बाद आपको दूसरे साइड जाना है ठीक है तो तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुंहिंजा भाउ अची वञो भाउ खे डंडो ॾींदा वाइल्ड वेंचर वाटर पार्क एंड रिसोर्ट फन को बूस्ट करो सो 1 2 3 टाइम काउंट डाउन कंदा 1 मिनट जो ओके जी वाइल्ड वेंचर वाटर पार्क 1 2 3 एंड स्टार्ट 1 So let's count the balls. Wild Venture Water Park and Resort 1. Wild Venture Water Park and Resort 2. But balls tama shift kaya ai. 2 balls. No ball pick. We count just this, okay? Acho uncle. तव्हां खे बि 1 मिनट जो वक्त ॾींदासीं
ब बॉल्स शिफ्ट थी चुका है तव्हां खे ब बॉल्स खां वधीक शिफ्ट करना आहिनि वाइल्ड वंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट 1 को बूस्ट करो 1 2 3 एंड म्यूजिक Wild went to water park and resort 1. Wild went to water park and resort 2. Wild went to water park and resort 3. The tray ball sama shift ke and thank you very much for coming. तवा पंहिंजी जगह ते वेही सघो था भाउ खे गिफ्ट ॾींदा गिफ्ट ॾियो भाउ खे जल्दी सां ही सोगो जो तव्हां सां गॾु वेंदो सोगो ज़ैपिट आख़िरी बार सां गॾु आहे मुंहिंजा भाउ अचो तव्हां घटि में घटि तव्हां खे 4 बॉल्स शिफ्ट करणा आहिनि सेगमेंट घटण जे लाइ ओके वाइल्ड वंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट जे ताबन सां आखिरी असांजो पार्टिसिपेंट आहे घटि में घटि 4 ओके सो 1 2 3 एंड स्टार्ट 1 2 3 go very good जल्दी go very good तालियां भी चाहिए भाई के लिए 1 2 3 go 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. So Wild went to water park and resort 1. Wild went to water park and resort 2. Wild went to water park and resort 3. Wild went to water park and resort 4. उस भाई के साथ गिफ्ट जाएगा उन्हनि खे सोगो ज़ैपिट जो गिफ्ट ॾींदा ऐं ही भाई आज जो विनर मेंबरशिप कार्ड वेंदो तव्हां सां गॾु वाइल्ड वंच वाटर पार्क एंड रिजॉर्ट जो त हिकु साल पंहिंजी पूरी फैमिली सां गॾु तव्हां हिननि जी फैसिलिटीज़ खे एंजॉय करे सघो था मुंहिंजा भाउ थैंक यू वेरी मच फॉर कमिंग त ही सेगमेंट बे पहुतो पंहिंजी पुॼाणी ते ऐं हाणे असां लास्ट में गिफ्ट्स डिस्ट्रीब्यूट कंदासीं पंहिंजे ऑडियंस खे सब पंहिंजी पंहिंजी जगह पे स्पेशली बाहर पंहिंजी जगह पे जहां से बच्चे आगे हम दूसरी तरफ चले जाएंगे तो खास करके पेरेंट्स को कहेंगे कि अपने बच्चों को खुद के साथ बिठा के रखें तो असां वटि जेको आहिनि टिफल डाइपर्स आहिनि यहाँ छोटे छोटे बच्चे कहाँ हैं टिफल डाइपर्स सां गॾु आहिनि टिफल डाइपर्स पाकिस्तान के फर्स्ट सर्टिफाइड ISO 9001 टिफल डाइपर से छोटा सा बच्चा ये इनके लिए ये लीजिएगा टिफल डाइपर्स ये छोटी बच्ची के लिए टिफल डाइपर्स ही हिन नड़ी जे लाइ टिफल डाइपर्स ऐं हुन साइड रहंदा होॾां बि ॿार आहिनि टिफल डाइपर्स सां गॾु आहिनि पाकिस्तान के फर्स्ट सर्टिफाइड ओके ISO 9001 डाइपर्स चले जी इस बच्ची के लिए ओके जी स्पंक्स
ओके स्पंक शूज स्पंक सां गॾु आहे भाई स्पंक सां कैमरा में भी ॾेखारियो जी स्पंक फुटवेयर जल्दी सां मूंखे प्ले कार्ड भी ॾींदा प्ले कार्ड स्पंक फुटवेयर असां सां गॾु आहे स्टेप इनटू कॉन्फिडेंस स्पंक फुटवेयर वे एवरी स्ट्राइड स्पार्क कॉन्फिडेंस द स्पंक फुटवेयर अपनी अपनी जगह सबको मिलेगा मेरी बहन आपके लिए और जिनको ये मेरी बहन आपके लिए सबको मेरी बहन आपके लिए सबको मिलेगा आपके लिए और मेरी बहन ये आपके लिए हुन साइड में जो स्पंक फुटवेयर सां गॾु आहे स्पंक फुटवेयर चले जी ये आपके लिए ये इनके लिए स्पंक फुटवेयर ही तव्हां सां गॾु वेंदो स्पंक फुटवेयर तव्हां सां गॾु वेंदो स्पंक ये इनके साथ ये मेरी बहन स्पंक फुटवेयर फॉर मी कॉस्मेटिक्स बाकी सब दूसरों के लिए दिस इज फॉर मी साइड हो जाए मुझे ऊपर आने दे ये मेरी बहन जो ऊपर है ऊपर बिल्कुल ऊपर उस बहन के लिए ये पीछे मेरी बहन है ये इस बहन के लिए उसको दे दें उसको इस बहन को ये इनको दे दें ठीक है फॉर मी कॉस्मेटिक्स बाकी सब दूसरों के लिए दिस इज फॉर मी बाकी सब दूसरों के लिए दिस इज फॉर मी आपके लिए और ये मेरी बहन आपके लिए बाकी सब नहीं ये इसके लिए आपको नहीं मिला जल्दी दे दें मेरी बहन को नहीं मिला इनको भी देते हैं नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का नेल्सन पेंट रंग जिंदगी का नेल्सन पेंट रंग जिंदगी का बच्चे के लिए नेल्सन पेंट जा गिफ्ट आने सां वटि नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का नेल्सन पेंट जा गिफ्ट आने सां ही वठंदा हिन साइड भी ईंदा नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का दींदा मुखे ये इनके लिए नेल्सन पेंट रंग जिंदगी का आपके लिए मेरी बहन इनके लिए निज़वा इंटरनेशनल सां गॾु आहे निज़वा इंटरनेशनल नहीं ये सिर्फ अपनी जगह पे बैठे ये इनके लिए निज़वा इंटरनेशनल ये आपके लिए मेरे भाई निज़वा इंटरनेशनल हिन साइड खां अचो निज़वा जा गिफ्ट सां गॾु आहिनि ॿिया कहिड़ा आहिनि निज़वा अनियन शैम्पू सां नहीं अब ऑर्गेनिक फार्मूला के साथ रिजल्ट गारंटी के साथ नहीं मुझे पीछे भाइयों के पास जाने दें भाइयों के पास ये भाई और ये भाई भाइयों के पास ये भाई आपके लिए ठीक है और सोगो ज़ैपिट जा गिफ्ट साइन सोगो ज़ैपिट नहीं ऐसे नहीं जेके मारी नुम अंकल तव्हां जे लाइ सोगो ज़ैपिट ये इस बच्ची के लिए डन ओके जी हाय त हिते जेको आहे त वक्त पहुचे तो पंहिंजी पुॼाणीअ ते अञा त शुरूआत आहे बाबा अॻिते ॾिसो होता है क्या अञा त खोड़ सारा इनामात आहिनि केटीएन हिन रमज़ान बरसात करे रही आहे गिफ्ट्स जी त पोइ तव्हां बि देर न कयो जल्दी सां स्क्रीन ते ॾिनल नंबर ते कॉल करे रजिस्ट्रेशन करायो ऐं तव्हां बि अची करे खोड़ सारा गिफ्ट हैम्पर्स खटे वञो ही गाॾियूं बि तव्हां जे लाइ आहिनि त अॼु जे लाइ मूंखे ॾींदा इजाज़त पंहिंजो ऐं पंहिंजनि जो ख़्यालु रखंदा ऐं रोज़ा ज़रूरु रखंदा औखी जी त प्रोग्राम जो नालो जाए हो